शहीद इस्लाम रहमहुल्ला फ़र्द न हो बल्कि एक तहरीक हो। उन पंहिंजे पूरी ज़िंदगी जेका जमात जे नाले कई ऐं जमात जे सुपरद कई ऐं जंहिंजे पूरी ज़िंदगी जे महिनत सां अॼु सिंध में जमीयत उलमा बामे उफ़क़ ते आहे, उनखे ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ, ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ ऐं इहो चवण जे लाइ असां खां विछड़ियो ज़रूरु आहीं पर विसरियो नहीं। असांखे यादि आहीं कॉन्फ्रेंस मुनक़िद थी रही आहे ऐं उन जलसे जो मक़सदु सिर्फ़ु शहीद ख़ालिद महमूद सूमरे के ख़िराज तहसीन पेश करणो न आहे, बल्कि उनखे ख़िराज तहसीन पेश करण सां गॾोगॾु जाते उनजे क़ातिलनि खे पैगाम ॾियणो आहे त तव्हां फ़ैसिलो ग़लति कयो हो। उनजे खून जे क़तरे क़तरे मां ख़ालिद महमूद पैदा थिया आहिनि जेका जद्दोजहद करे रहिया आहिनि, महिनत करे रहिया आहिनि, त ॿिए तरफ़ उनजे खून सां तजदीद अहद वफ़ा करणो आहे त तूं असांजे दरमियान मौजूदु न आहे, लेकिन तुंहिंजो मशन मौजूदु आहे, तहरीक मौजूदु आहे, जद्दोजहद मौजूदु आहे। असां वाइदो था कयूं त जेसीं ताईं असांजी जान में जान आहे तो वांगुरु दीन जे ऐं धरती जे दुश्मननि सां विढ़ंदासीं, हक़ ऐं सदाकत जा नारा बुलंद कंदासीं ऐं सबा जहिड़ी सिंध खे वाॻुनि जे वातन मां आज़ादु कराईंदासीं। मां अव्हांजे हिन चैनल जे ज़रिए सॼे सूबे सिंध जे हर आम और ख़ास माण्हूअ खे, चाहे उनजो ताल्लुक़ कहिड़े बि फ़िरक़े सां आहे, कहिड़े बि मसलक सां आहे, कहिड़े बि मज़हब सां आहे, कहिड़ी बि सियासी ऐं मज़हबी जमात सां आहे, उनखे दावत ते फ़िकिर ॾेई रहियो आहियां त 26 तारीख़ ते लारकाणे अचे ऐं हिन जद्दोजहद में असांजो बाह ॿेली थिए त गॾिजी करे सबा जहिड़ी सिंध खे सूरनि मां कढी करे सिंध जे माण्हुनि खे उनजा हक़ ॾियारे सघूं।